नाज़रीन, तब्दीली सरकार अचण खां पोइ आम शयूं जेके आहिनि उहे उन्हनि जा रेट जेके आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। टमाटा जेके आहिनि उहे 200 रुपया किलो वञी पहुता आहिनि। अटो जेको आहे उहो 35 रुपये खां 70 रुपया किलो वञी पहुतो आहे। खंडु जेका बि 65 रुपया 60 रुपया किलो मिलंदी उहा बि 100 रुपया किलो पहुची वई आहे। खीर जेको उहो 60 रुपया किलो मिलंदो उहो बि 100 रुपया पहुची वई आहे। इन हवाले सां सिजावल जी आवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहो हुकूमत खे कहिड़ो मैसेज ॾियनि था ऐं उहे कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इमरान खान जी बादशाही में एतिरी महांगाई थी वई आहे जे टमाटा 240 रुपया किलो आहे, बसर 60 रुपया किलो आहे, भिंडी 80 रुपया किलो आहे, तूरी 80 रुपया घरी, दाल 200 रुपया किलो आहे, खंडु 100 रुपया किलो आहे, गे 250 रुपया किलो आहे, अटो 70 रुपया किलो आहे। एतिरी महांगाई आहे, एतिरी ग़रीब माण्हू पुछनि असांखे 300 रुपया तारीख़ मिले। असीं ग़रीब माण्हू मिस्किन अटे गाॾा कोन्हे, मज़दूरी कोन्हे, बेरोज़गारी लॻी पई आहे, सभु शइ जो नुक़सानु, का सहूलियत कान्हे का। अहिड़ी महांगाई आहे जो सामान ते हथु रखणु कोन्हे आई। हाणे ॿई हथ विझी हुकूमत माना अवाम खे फुरण लाइ तयारु थी वई आहे। हींअर ज़ुल्म थियो आहे इमरान खान जी हुकूमत में, असां सां अहिड़ो वैर कॾहिं कोन थियो। 1000 रुपये सामान त को दुकानदार ॾे ई कोन थो। असां वञूं किथां? जॾहिं 5000 आणियूं त असीं ॾियूं 5000 केरु थो ॾे असांखे? असांजे सिजावल ज़िले में बि वॾी हठधर्मी आहे, वापारियुनि जी उन्हनि पंहिंजे हथ सां जेको आहे उहो तमामु घणी महांगाई कई आहे। केरु उनखां पुछण वारो कोन्हे, न को DC वग़ैरह को उन ते को कदम वग़ैरह खणे थो, न ई को MNA MP वग़ैरह जेको आहे सो को एक्शन वठाए थो। नाज़रीन, सिजावल जी आवाम जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन जो चवणु आहे त गवर्नमेंट खे घुरिजे त वधि खां वधि आवाम खे रिलीफ ॾिनो वञे जीअं आवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन सागर जानी सां गॾु अली नवाज़, भुरगड़ी, टाइम न्यूज़, सिजावल।